तुंहिंजी गैरत कल्ह मरी वई, तूं छा थोड़ियूं हाणे ॾींदे। कूंज हसलियूं मोरई हरणियूं तोहफ़े ख़ातिर ताणे ॾींदे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरनसरा पांध में दरगाह राज़ी शाह लकियारी जी नगरी खां गरीब माशूक अली नोहड़ीअ जो इंतखाब। तर्ज बेहतरीन शायर इमाम अली जंझीअ जो ही बेहतरीन नज़म। तुंहिंजी गैरत कल्ह मरी वई, तूं छा थोड़ियूं हाणे ॾींदे। कूंज हसलियूं मोरई हरणियूं तोहफ़े ख़ातिर ताणे ॾींदे। हूअ ॾिसी थो हाण ॻोठाई, खोटिजे पई खाण ॻोठाई। लिखी ॾिनी तो पाण ॻोठाई, तोखे कहिड़ी ॼाण ॻोठाई। तूं त सुभाणी तसन वांगे छंडे फूके छाणे ॾींदे। तुंहिंजी गैरत कल्ह मरी वई, तूं छा थोड़ियूं हाणे ॾींदे। ॾस न कंहिंखे ॾाठ विकाऊ, मोह झले कर माठ विकाऊ। विसरी वेंदई ठाठ विकाऊ, पूरा ॾींदसि पाठ विकाऊ। आधी मांझी ओभर सोभर आए वेखे हाणे ॾींदे। तुंहिंजी गैरत कल्ह मरी वई, तूं छा थोड़ियूं हाणे ॾींदे। तुंहिंजे सारो सच थिए हा, ॻाढ़ो ॻोढ़ो गच थिए हा। महंद बरे को मच थिए हा, हीन कोड़ो कच थिए हा। हाण त खाली खोखो आई, कहिड़ी गर्दन घाणी ॾींदे। तुंहिंजी गैरत कल्ह मरी वई, तूं छा थोड़ियूं हाणे ॾींदे। तूं छा थोड़ियूं हाणे ॾींदे।